मोहतराम साईं शफ़ी मोहम्मद सठियो मरकज़ी अगवान PTLF सिंध, साईं नूर मोहम्मद सूमरो ज़िले सदर साबिक़ ज़िले सदर PTLF ज़िला बदीन, साईं एहसान अली जरवार डिप्टी जनरल सेक्रेटरी साबिक़ा डिप्टी जनरल सेक्रेटरी PTLF तहलका मातली, स्टेज ते वेठल मुंहिंजा दोस्त साथी ऐं हाल में वेठल मुंहिंजा उस्ताद भाइरो, अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अॼु साईं अतीक रहमान सोलंकी हिकु वॾो असां बदीन वारनि ते एहसान कयो आहे। साईं अतीक रहमान सोलंकी असांखां ॻोए खणी वियो। साईं नूर मोहम्मद सूमरो जेको सिटी सां तालुक़ु रखंदड़ हुयो, हीउ प्रोग्राम मुनक़द असांखे करणु खपंदो हो, पर आऊं साईं अतीक रहमान सोलंकी जो निहायती थोराइतो आहियां। चवंदा त चङे कम में माण्हू ॻोए खणे, सो साईं खे मुबारकबाद पेश कयां थो। साईं जी वॾी महिरबानी जो साईं असांजे सिटी जे मेंबर, सिटी जे अॻवान, सिटी जे उहिदेदार साईं नूर मोहम्मद सूमरे जे मान में ऐं सभिनी असां दोस्तनि खे गॾु कयो। साईं जा वॾो शुक्रिया। उस्ताद थींदे तक़रीबन 23-24 साल थी विया आहिनि। बहसियत उस्ताद असां शुरू खां वठी गॾु रहिया आहियूं तनज़ीमी हिसाब सां। असां जूं हिक ॿिए सां वाबस्तगियूं रहियूं आहिनि, हिक ॿिए जा असीं हम ख़्याल दोस्त रहिया आहियूं। ऐं साईं नूर मोहम्मद सूमरे जी क्वालिटी, वॾी ॻाल्हि इहा त साईं नूर मोहम्मद सूमरो 10-12 साल मुंहिंजे पाड़े में मुंहिंजे बिल्कुलु भित सां भित गॾु रहियो आहे। त चवंदा आहिनि त इंसान हिकिड़ो त रोज़गार जे हवाले सां गॾु, ॿियो पाड़ेसिरी, टियों वरी चवंदा आहिनि त माण्हू ॾाढा चवंदा आहिनि त सफ़र गॾु कयो तव्हांखे वज़न जी ख़बर पइजी वेंदी। साईं नूर मोहम्मद सूमरे सां अलहमदुलिल्लाह इहे सभु शयूं, हींअर ताज़ो ई असां उमिरि ते बि रफ़ीक असांजो रहियो आहे। साईं जेकी वाखाण कजे सो घटि। साईं नूर मोहम्मद जूं चंद क्वालिटियूं इहो त साईं नूर मोहम्मद सूमरो जॾहिं बि को असीं गॾु हूंदासीं